कराची जे इलाइक़े साइड टाउन मेवाशा कब्रिस्तान में पुलिस रेंजर्स गॾियल कार्रवाई कई आहे, जंहिंमें मनशियात जो विकिरो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदार जे कब्ज़े मां मनशियात हथ कई वई आहे। रेंजर्स तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर मां खेॾियूं पिया कराची मां, जिते कराची जे इलाइक़े साइड टाउन मेवाशा कब्रिस्तान में पुलिस ऐं रेंजर्स गॾियल कार्रवाई कंदे मनशियात जो विकिरो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। रेंजर्स तर्जमान पारां ॼाणायो वियो आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार जे कब्ज़े मां मनशियात हथ कई वई आहे। कराची जे इलाइक़े साइड टाउन मेवाशा कब्रिस्तान में पुलिस रेंजर्स जी गॾियल कार्रवाई में मनशियात जो विकिरो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल गजाला पुलिस ऐं रेंजर्स ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे साइड जे इलाइक़े मेवा टाउन कब्रिस्तान वटां मंशियात फरोश में मुलविस जवाबदार हुसैन उर्फ खान खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं जवाबदार जे कब्ज़े मां मंशियात पिणु हथ कई वई आहे। तर्जमान IIT रेंजर्स जो चवणु आहे त जवाबदार 4 सालनि खां औरंगी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे मंशियात विकिरो कंदो हुयो ऐं जवाबदार जे 2 साथियुनि खे बि गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया। हुन जवाबदार गिरफ़्तार मंशियात समेत जेके ॿिया जेके कानूनी कार्रवाई आहे हुन लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।